दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध उम्मीद तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था त माण्हू पंहिंजो पाण सां जेको ॻाल्हाईंदो आहे ख़्यालनि में सोचनि में छा उते पंहिंजो पाण सां को वेठल ॿियो माण्हू ॿियो शख़्स ॿियो ख़्यालु महसूसु कंदो आहे त छा ॿियो को बि वेठो आहे जंहिंसां आउं ॻाल्हायां थो। मिसालनि तौरु उन ते थोरी घणी ॻाल्हि था रखूं। दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त 75% माण्हू पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे, 25% माण्हू ॿाहिरि ॻाल्हाईंदो आहे। तव्हांजे ॾाढो तजुर्बा थी सघनि था। मिसाल तौरु कॾहिं कॾहिं असांखे अहिड़ो को कमु करे वेंदा आहियूं पंहिंजो पाण में अंदर में चवंदा आहियूं यार अहिड़ो कमु कयो तव्हां को हुजे त मोचड़ा हाणे, ॿाहिरि न चवंदा आहियूं पर इहो अंदर में ज़रूरु पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं। को नुक़सानु करे वेंदोसीं पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾिए न करणु खपंदो यार, छो थियो इहो न करणु खपे हा। जेकॾहिं बहितर करे था वञूं त बि पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हां जंहिं बि कम सां मौजूदु आहियो, हिकु त जेको तव्हां करियो था, ॿियो जेको तव्हां कंदो उन ते तव्हां पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहियो। ॾुखियनि में, तकलीफ़ुनि में, मुश्किलातुनि में, इन्हनि सभिनी घड़ियुनि में माण्हू पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे। साबित थींदो आहे त माण्हू जे अंदर में को उस्ताद वेठल आहे जेको गाइड थो करे, जेको रस्तो ॿुधाए थो। सॼी ज़िंदगी में माण्हू सभ खां वधीक जेको कूड़ ॻाल्हाईंदो आहे न उहो पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो आहे। सभिनि खां ज़िंदगी में घणे में घणी जेका माण्हू ठगी कंदो आहे न उहा पंहिंजो पाण सां कंदो आहे। ऐं हिन दुनिया में सभ खां घणे में घणी लापरवाही बि माण्हू पंहिंजो पाण सां कंदो आहे। इहे सभु ॾिसंदे मिसाल था हिकिड़ो रखूं। असांजे दुनिया में आॾो अलाए केतिरा माण्हू हूंदा आहिनि मौजूदु जेके कामयाबु, जेके अज़ीम, हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके कंहिं बि कम जा नाकाम, किरियल। इहे ॿई असां वटि सोचूं ख़्याल हूंदा आहिनि। इहे ॿिन्ही जॻहुनि ते असां पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा आहियूं। इन्हनि ॿिन्ही जॻहुनि ते असां पंहिंजो पाण सां फ़ैसिलो कंदा आहियूं त हिननि मां केरु बहितर आहे। सिख्या मिलंदी माण्हू खे पंहिंजो पाण मां आहे। जेसीं ताईं माण्हू पंहिंजो पाण सां जेको चयो वेंदो आहे न पंहिंजो ज़मीर माण्हू जंहिंजो ज़िंदा हूंदो आहे, ज़मीर मां मुराद हूंदी आहे हक़ीक़त। ज़मीर नाले को इंसानु माण्हू जे जिस्म में को वेठल कोन हूंदो आहे अंदरि। ॿ सोचूं, ॿ ख़्याल हूंदा आहिनि समाज में न, पर हिन पूरी काइनात में हर शइ जा ॿ पासा थींदा आहिनि। हिकु सिक्को आहे, उन जा ॿ पासा हूंदा। हर शइ जा ॿ पासा थींदा आहिनि, इन करे हिन जा ख़्याल जा बि ॿ पासा हूंदा आहिनि। तव्हां रस्ते सां वञो था, हिकिड़ो एक्सीडेंट थींदड़ माण्हू ॾिसो था जेको फतके थो, तव्हांखे उते जो तव्हां पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदा यार वॾो धकु लॻो अथव, ख़तरनाक अथव, नौजवान आहे, मरी वेंदो, नुक़सानु थींदो, इस्पताल पहुचाइजे। उते जो मथां तव्हांखे ख़्यालु ॿियो ॻाल्हाईंदो, वरी तव्हां अंदर वारे सां वरी बि तव्हां पाण ई ॻाल्हाईंदो। गाॾी तेज़ हलाई हूंदई, खछड़ कई हूंदई, पुराणी गाॾी वरिती हूंदई। इहे तव्हां ॿिन्ही जॻहुनि ते पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो। हाणे हिते जेको फ़ैसिलो थो थिए, काइनात जी कोरटुनि में कूड़ लॻी सघनि था, पंहिंजे ज़मीर जी कोरट में जेको कूड़ लॻंदो आहे न उहो सदियुनि ताईं सूर महसूसु थींदो आहे माण्हू खे पंहिंजो पाण वटि। इन अञा 2-3 मां सादा मिसाल ॾींदो आहियां। हिकिड़ो थो रखांसि, उहो इहो जेको कमु मूंखे ख़बर आहे त मूंखे अॻिते हली नुक़सानु ॾींदो, पोइ बि करियां थो, मूंखे ख़बर आहे त हिन कम में नुक़सानु आहे, पोइ बि करियां थो। इन खे चइबो आहे नक जी पकाई। अञा बि ॿियो को नालो तव्हां ॾेई सघोसि था। इन करे जेको हक़ीक़त में जेके इंसान जे वजूद में जेको उस्ताद वेठल आहे, जानन फ़क़ीर चयो त पाण खे सुञातुमि भुल लही पियो भोलो, पसम जो सूरत पंहिंजी त जंहिंजो मां ॻोल्हो। ईअं हिन पूरी काइनात में सभिनि मसइलनि जा हल माण्हू खे पंहिंजो पाण वटां मिलंदा आहिनि। असां पंहिंजो पाण वटां सभु तय कंदा आहियूं। भल ॿाहिरि ॾिसूं था समाज में हिकिड़ो हिसो त समाज मां खणंदा आहियूं न, जेको ॾिसूं था। हारी जी कोशिशि हूंदी आहे त मां कमदार थियां न, छो जो हुनजो ॾाढो टाइटल इहो हूंदो आहे। नंढे सेठ जी कोशिशि हूंदी आहे त मां वॾो सेठ थियां न। जागीरदार जी कोशिशि हूंदी आहे त मां बि फैक्ट्रियूं, कंपनियूं, मार्केटूं ठाराए सरमाएदार थियां न। हाणे इहा जेका टाइटल आहे ॾाढो इहो हिकिड़ो असांजे अंदर में वेठल असांखे इहो ॿुधाईंदो आहे, ॿाहिरों जेको खणंदो आहे ॿुधाईंदो आहे त हे ईअं थींदो, पर हिकिड़ो ॿियो बि अंदर में वेठल हूंदो आहे जंहिंसां असां इहा बि ॻाल्हि कंदा आहियूं त हीअं त थी सघे थो, पर इन में हे नुक़सान थी सघनि था। पोइ जेको फ़ैसिलो कंदड़ हूंदो आहे उहो माण्हू जो पंहिंजो जंहिंखे चवंदा आहिनि ज़मीर हूंदो आहे, जंहिंजी हिन काइनात खां वॾी ऐं वसी कोरट आहे, जिते वकील बि पाण हूंदो आहे, जज बि पाण हूंदो आहे, मज़लूम बि पाण हूंदो आहे, त ज़ालिम बि पाण हूंदो आहे। इन्हनि सभिनि जॻहियुनि ते जेको माण्हू ठगी सां, कूड़ सां, पंहिंजो पाण सां, मुनाफ़िकी सां फ़ैसिला थो करे, उहो सॼी ज़िंदगी में न कामयाबु थींदो न ख़ुशि थींदो।
जेकॾहिं हिन पूरी काइनात खे जन्नत ॾिसो था ऐं महसूसु करिणो अथव त पंहिंजे ज़मीर जी कोरट में पंहिंजो पाण सां सच ॻाल्हायो। तव्हांजे ज़िंदगी जा 80-90% मसइला हल थी वेंदा। हक़ मौजूद GSM।